ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 5/7/2026। व्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 15/12/2010। मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करे बेफ़िक्र बादशाह ठाहो। सेकंड में व्यर्थ के बिंदी लॻाइण जे अभ्यासी ठही हर संकल्प समय के सफल करो। अॼु चारों ओर जे पंहिंजे बेफ़िक्र बादशाह ॿारनि खे ॾिसनि पिया। अहिड़ा बेफ़िक्र बादशाहनि जी सभा हाणे ई ॾेखारे में ॾींदी छो जे हाणे ई बाबा फ़िक्र वठी करे बेफ़िक्र बादशाह ठाहींदा आहिनि। इन करे इहा सभा हिन समय ई तव्हांजी ॾेखारे में ॾींदी आहे। तव्हां सभई सवेरे सां उथंदा आहियो, बेफ़िक्र स्थिति में स्थित थींदा आहियो, खाईंदा पीअंदा कर्म कंदा आहियो, कोई फ़िक्र न। सुम्हंदा त बि बेफ़िक्र आहियो। अहिड़ा बेफ़िक्र ऐं अहिड़ा बादशाह ऐं बेफ़िक्र उठो सुम्हो बेफ़िक्र ईअं अनुभव कंदा आहियो। श्री तव्हां सभिनि बाप खे फ़िक्र ॾेई करे फ़कुर वरितो आहे, इन करे बेफ़िक्र बादशाह ठही आहियो। अगरि हलंदे हुए कोई फ़िक्र अची वेंदो आहे त फ़िक्र छा ठाहे छॾींदो आहे। फ़कुर आहे त पंहिंजे मस्तक में लाइट जी चमक ॾेखारे में ॾींदी। अगरि फ़िक्र ईंदो आहे त बोझ जी टोकरी अची वेंदी आहे। ॿुधायो तव्हांखे लाइट जी चमक सुठी लॻंदी आहे उहा बोझ जी टोकरी। बेफ़िक्र बादशाह स्वयं खे बि प्रिय लॻंदा आहिनि ऐं जो अहिड़ी स्थिति में उड़ंदा आहिनि उन्हनि जी चमकंदी हुई लाइट ॾिसी ॿिया बि ॿियनि खे केतिरो प्यार ईंदो। हिन करे बाप दादा सदा ॿारनि खे बेफ़िक्र बादशाह जी स्थिति में हिन स्मृति स्वरूप में टिकाईंदा रहंदा आहिनि। इन करे तव्हां माण्हुनि जो चित्र बि भगत माण्हू डबल ताजदारी ॾेखारींदा आहिनि। हिकु लाइट जो ताज, ॿियो विकारनि खे जीतण जी बादशाही पने जो ताज, डबल ताज ॾेखारींदा आहिनि। हिन करे बाप दादा सदा हर ॿार खे इहा शिक्षा ॾींदा आहिनि कि सदा मौज में रहणु ॾाढो सहज आहे। छो सहज आहे? सिर्फ़ु हद जो मुंहिंजोपन बाप खे ॾेई छॾंदा आहियो। मुंहिंजे सां तुंहिंजो कयो त बेफ़िक्र बादशाह थी आहे न। हिकु ई शब्द जो अंतर आहे, मुंहिंजो ऐं तुंहिंजो, तैं ऐं मैं जो। हिन शब्द जे अंतर में बेफ़िक्र बादशाह ठही आहे। सहज आहे न, ठहिया आहियो न बेफ़िक्र बादशाह। कीअं अञा फ़िक्र रहंदो आहे। अगरि कॾहिं फ़िक्र जे बजाए फ़कुर जे बजाए फ़िक्र ईंदो आहे त अंतर सिर्फ़ु मुंहिंजे जे बजाए तुंहिंजे जे बजाए मुंहिंजो मञण में सां फ़र्क़ु अची वेंदो। त सभिनि जी प्रैक्टिकल रिज़ल्ट छा आहे? फ़िक्र ॾेई छॾी या विच विच में फ़कुर छॾे करे फ़िक्र में ईंदा आहियो। फ़िक्र ईंदो आहे कि बेफ़िक्र ई रहंदा आहियो त सदा बेफ़िक्र बादशाह रहंदा आहिनि, उहा हथु ठाहियो। बेफ़िक्र बादशाह पको आहे कि कॾहिं कॾहिं बेफ़िक्र बादशाह हथ उठायो, कॾहिं कॾहिं वारा बि आहिनि। ॾिसो, सेवा जो फ़िक्र उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन उहो फ़िक्र ॿियनि खे बि बेफ़िक्र ठाहिण जो साधन आहे। पंहिंजे संस्कारनि सां अगरि फ़िक्र ईंदो आहे त उनखे उन समय मुंहिंजे जी बजाए तुंहिंजे में चेंज करे छॾियो। बाबा खे फ़िक्र ॾेई छॾियो ऐं फ़कुर वठी वठो। श्री तव्हां आया ई आहियो, तव्हां बाप आया। श्री बाबा आया ई आहिनि ॿारनि जो फ़िक्र वठी फ़कुर ॾियण। त चेक करो मुंहिंजे में कॾहिं कॾहिं ॾाढो समय जो संस्कार इमोश त न थींदो आहे। श्री बाप दादा कुझु समय सां ॿारनि खे इहो ॿुधाइनि था कि वर्तमान समय प्रमाण कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे ऐं कॾहिं बि थी सघंदो आहे। इन करे हर हिकु ॿार खे पंहिंजे खे अटेंशन ॾियणो आहे कि हिकु सेकेंड में बिंदी लॻाइणु चाहियो त लॻाए सघंदा आहियो। मानो कोई बि व्यर्थ संकल्प अची वेंदो त बिंदी द्वारा हिकु सेकेंड में व्यर्थ खे समाप्त करे सघंदा आहियो। एतिरो अभ्यास आहे कि उन समय जी सर्कमस्टेंसिस प्रमाण पुरुषार्थ करे व्यर्थ खे मिटाइण जी आवश्यकता पवंदी।
लॻायो बिंदी लॻी वञे क्वेश्चन मार्क, छो छा कीअं। हुन समय इहे सोचता रहो त अचण वारे समय में जो लक्ष्य आहे, बाप सां गॾु हलंदासीं, बाप त सेकेंड में हली वेंदा, छो जी बिंदु आहे न, सेकेंड बि बिंदु ऐं फुल स्टॉप बि बिंदु ई आहे। त तव्हांखे बि एतिरो अभ्यास आहे, हिन जे लाइ हाणे खां हिन अभ्यासी हूंदव त बाप समान श्रीमत जो हथु ॾींदे उहे पंहिंजे घर पहुची वेंदा। इन करे बाप दादा पहिरियों बि ॿुधाईंदा आहिनि कि 2 ॻाल्हियुनि जो अटेंशन अंडरलाइन करो। 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं? हिकु संकल्प जो खज़ानो, ॿियो समय जो खज़ानो। खज़ाना त ॾाढा मिलिया आहिनि, ज्ञान जो, शक्तियुनि जो, योग द्वारा जो बि मुख्य संपन्न ठहिण जी युक्तियूं आहिनि, सभु प्राप्त करायूं आहिनि। छो जो इहे संगम जो समय सॼे कल्प में अमूल्य विशेष समय आहे न। हिकु संकल्प जो खज़ानो, ॿियो समय जो खज़ानो त ॾाढा मिलिया आहिनि। ज्ञान जो खज़ानो, शक्तियुनि जो खज़ानो, योग द्वारा जो बि मुख्य संपन्न ठहिण जी युक्तियूं आहिनि, सभु प्राप्त करायूं आहिनि बाबा। छो जो इहे संगम जो समय सॼे कल्प में अमूल्य विशेष समय आहे न। हिन समय ई जेतिरी प्राप्ति करणु चाहियो ओतिरी करे सघंदा आहियो। छो जो इहे हिकु जन्म महान जन्म आहे संगम जो। हिकु जन्म में अनेक जन्मनि जी प्रारब्ध ठाहिणी आहे। संगम जो समय हिकु सेकेंड बि गवाइणो न आहे। हिकु सेकेंड जो कनेक्शन अनेक जन्मनि सां गॾु आहे। जमा करण जो हिकु वर्ष अनेक वर्षनि जी प्राप्ति जो। हिन करे हिन समय ई वैल्यू सेकेंड या मिंट जी न आहे। हिकु घंटो बि महान आहे, हिकु सेकेंड बि महान आहे। ऐं संकल्प हिन संगम जे जन्म जो विशेष आधार आहे। ॾिसो, जो योग लॻाईंदा आहिनि त मनवना भव चईंदा आहियूं न, ऐं इहा आधार आहे फाउंडेशन जो। मन जो कमु ई आहे संकल्प करणु। संकल्प द्वारा ई यादि जी यात्रा जी अनुभूति कंदा आहियूं। हिकु ॿ में बि ख़ासि भिन्न संकल्प ॾेई करे अभ्यास कराईंदा आहियूं। त इहे चेक करो, समय जी रफ़्तार सॼे ॾींहं में हलंदे फिरंदे, कर्म कंदे, संबंध में ईंदे अमूल्य रूप में रही। छो जी समय अमूल्य आहे। संकल्प सर्वशक्तिवान ठाहींदो आहे। त बाप दादा बार चईंदा आहिनि, बाप दादा, हे बाप दादा जा लाडला दिल में बसण वारा ॿार, हाणे व्यर्थ जो खाते खे समाप्त करो, सफ़ल करो। सफ़ल करणी सफ़लता आहे। हिकु सेकेंड वियो इहे न सोचो, हर सेकेंड हर संकल्प सफ़ल थिए, एतिरो अटेंशन पंहिंजे मथां रखिणो ई आहे। एतिरो फुल स्टॉप लॻाइण जी चेकिंग करो। अलबेलो न ठहो। बाप दादा चयो बि हुयो, लेकिन असां सम्झियो न, समय खे सोचियो न। एतिरो समय फास्ट वञे थो वेंदो। हाणे अलबेलोपन बाप दादा हर हिक जे वठणु चाहींदा आहिनि। इहे न ॿुधणु चाहींदा आहिनि कि मां सम्झो न, सोचो न। हाणे वर्ष बि नयो अचण वारो आहे। त नयो वर्ष शुरू थियण खां पहिरियों ब्रह्मंड संसार सां अलबेलोपन, साथ में आलस्य बि भिन्न प्रकार जो आहे। इन जो हाणे जो वर्ष पूरो थियण जो समय पियो आहे, इन में अभ्यास शुरू करो। जॾहिं नयो वर्ष शुरू थिए तॾहिं हिम्मत रखी संकल्प करिणो आहे, हिनखे विदाई ॾियणी आहे। वर्ष सां गॾु हिनखे बि विदाई ॾियो। ॾेई सघंदा आहियो। जो ॾेई सघंदा आहिनि उहो हथ उठायो। सभिनि हथ उठायो। वाह ॿार वाह। हथ उठाइण में त बाप दादा खे ख़ुशि करे ॾींदा आहे। बाप दादा ॾिठो आहे कि ॾाढा ॿारनि खे हथ उठाइण जो रिटर्न करणु यादि रहंदो आहे, ऐं ॿियो कोई यादि रखण में बि अलबेलो थी वेंदा आहिनि। बाप दादा सां रूहरियान ॾाढी सुठी कंदा आहिनि। थी वेंदो बाबा, तव्हां ॾिसजो, हाणे थींदो। बाप दादा बि अहिड़े अलबेलो ॿारनि जो ॿुधी करे मुस्कुराए ॾींदा आहिनि। ऐं छा करनि? अच्छा सोचता आहिनि करिणो आहे, इहे सोचता आहिनि, लेकिन करूं था या नथा करूं, हुन में चेकिंग में बि छा चईंदा आहिनि,
अलबेलो थी वेंदा आहिनि। त अॼु चारो ओर जे ॿारनि खे बाप दादा ॿुधियो त पंहिंजे देश में पंहिंजे स्थाननि में ॾिसंदा रहंदा आहिनि। बाप दादा ॿुधियो कि जो पंहिंजे देश पंहिंजे स्थाननि में ॾिसंदा रहंदा आहिनि हुते बि सुठो ॾेखारे में ॾींदो आहे, ॿुधाए में ॾींदो आहे। त बाप दादा सम्मुख अचण वारे ॿारनि खे पंहिंजे स्थाननि ते ॿुधण वारे ॾिसण वारे ॿारनि खे इहे ई चवंदा आहिनि कि हाणे पुरुषारथ करो। पुरुषारथ जो संकल्प जो समय संगम जे समय खे अंडरलाइन लॻायो। सभी ॿार प्यार में त मेजॉरिटी पास आहिनि। प्यार जे आधार में पंहिंजी सुठी प्रोग्रेस करनि था। प्यार जे कारण बाप जे प्यार जो रिस्पॉन्स मिलण जे कारण अॻियां वधनि बि था। लेकिन बाप सम्झाईंदा आहिनि जीअं प्यार में अनुभवी ठही अॻियां वधो था, ईअं ई यादि जे सब्जेक्ट में अनेक जन्मनि जे विक्रम विनाश करण में अटेंशन ॾियो। छो विक्रम विनाश थींदा त साथ साथ हलंदा, न त पुठियां पुठियां ईंदा। बाप सम्झाईंदा आहिनि कि प्यार जो रिस्पॉन्स इहा आहे जो प्यार वारी आत्मा चए उहो करिणो ई आहे। बाप चाहींदा आहिनि जॾहिं ॿारनि जो प्यार बाप सां आहे त साथ रहूं। राजधानी में बि ब्रह्मा बाबा सां गॾु राजधानी में अचूं। राजधानी में अचणु अर्थात रॉयल फैमिली में अचणु। तख़्त ते न वेही लेकिन रॉयल फैमिली जे साथी त ठहनि। बाप दादा पहिरियों बि चई इन जी परख कीअं करो। जॾहिं खां तव्हां आया आहियो, जेतिरी आयु तव्हांजी आहे ज्ञान जी, ओतिरे समय में अगरि तव्हां बाप दादा जे दिलि तक नशीन रहियो त जो ज़्यादा दिलि तख़्त ते रहिया, मिट्टी में पांव न रखियो, उहो हुन अनुसार रॉयल फैमिली में नज़दीक संबंध में ईंदो। रॉयल फैमिली वारा रहंदा त प्यार आहे त प्यार वारनि सां गॾु साथ निभाइण में पुठियां न रहंदा आहिनि। जो दिलि तख़्त नशीन आहिनि उहे द्वापर कलयुग जे संबंध में रहंदा, नज़दीक रहंदा। हिन करे प्यार निभाइण वारा सदा दिलि तख़्त नशीन रहो। जनम जनम जो हक़ु वठो। इन करे बाप दादा हर ॿारनि खे प्यार कंदा आहिनि। बाबा सर्टिफिकेट ॾिनो आहे कि प्यार जे सब्जेक्ट में मेजॉरिटी पास आहिनि। हाणे सभु सब्जेक्ट में पास थियणो आहे, पास थियणो आहे, पास रहणो आहे। पहिरीं बार वारा जो ॿार आहिनि उहो वठो। पहिरीं बार वारा आया आहिनि, अधु क्लास त नयो आया आहिनि। बाप दादा अचण वारनि जो स्वागत करनि था, मुबारक हुजे। पहिरीं बार अचणनि जी मुबारक हुजे। भले लेट आया आहियो लेकिन पोइ बि टू लेट खां पहिरियों आया आहियो। हाणे इहा अटेंशन रखिणो आहे कि थोरो समय में तीव्र पुरुषार्थी ठही पंहिंजो भविष्य जेतिरो ठाहिणु चाहियो, तीव्र पुरुषार्थी द्वारा अॻियां वधी सघंदा आहियो। छो जो पोइ बि हाणे बि पुरुषार्थ करण जी मार्जन आहे। जेतिरो अॻियां वधणु चाहियो ओतिरो अॻियां वधी सघंदा आहियो। बाप दादा ऐं दैवी परिवार तव्हां सां गॾु गॾु अॻियां वधण जो वाइब्रेशन ॾींदा। हिन करे अॻियां वधो, हिमत रखो। हिमत तव्हांजी मदद बाप दादा ऐं परिवार जी। अॻियां वधो, ठीकु आहे न? हा करो, अॻियां वधो। अच्छा मधुबन निवासी, मधुबन वारनि त लकी आहिनि। थोरो बहुत संगठन खे पको करे साथी ठाहियो ऐं कोई साथी न ठाहिणो आहे। हिन में हिकु ॿ जे साथी ठाहे करे पहिरियों नंबर मधुबन खे वठिणो खपे। वठंदव न, बीती सो बीती, जो बि थियो सभिनि ॾिठो ॿुधो। ऐं मधुबन वारनि खे त ॾाढो गोल्डन चांस आहे। मधुबन में सभु अची विया त मधुबन वारा अगरि मिली करे, इहे न पांडव भवन अलॻि आहे या कोई ॿियो स्थान अलॻि आहे, न, मधुबन माना सभु हिकु। त मधुबन वारा सम्झंदा आहिनि कंदासीं, हथ उठायो जो कंदा। सभिनि हथ उठायो जो सम्झंदा आहिनि करिणो छा वॾी ॻाल्हि आहे। बाप दादा आहिनि, दादियूं आहिनि त वॾी ॻाल्हि न आहे। दादी छा सम्झंदियूं आहिनि, मधुबन वारा त नंबर वन आहिनि। अच्छा बाबा इहे करे करे ॾेखारण जो सभिनि खे छा थियो, लेकिन मधुबन त मधुबन आहे। बाबा चयो आहे सभिनि खे तव्हां सभु वाइब्रेशन ॾियो।
थी वेंदो, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, विघ्न जो नाम निशान न रहंदो। चलो ॻाल्हि थी, लेन देन कयो, ख़तमु। लेन देन थियो ख़तमु। कुझु समय पहिरियों जॾहिं दादी हुया त हिकु वारी सभिनि पाठ पको कयो। हा जी, ना शब्द न, हा जी, ॾाढो सुठो। त मधुबन पहिरियों नंबर वेंदो। बाप दादा खे मधुबन जो फ़कुरु आहे न, हर हिकु जून जो फ़कुरु आहे। हाणे मधुबन साम्हूं आयो, लेकिन बाप दादा सभी जून खे चईंदा आहिनि, हा जी, मीठी मीठी आत्मा, इहे सभिनि जो पाठ पको आहे न। इनाम त मधुबन खे वठिणो खपे। हिकु सेकेंड में बीती सो बीती करे सघंदा आहियो। चलो पुरुषार्थी आहियूं, जो बि थियो, लेकिन बीती सो बीती। ऐं उड़ो, बीती उड़ण वारा पुठियां खे छॾे ॾींदा आहिनि, तॾहिं उड़ंदा आहिनि, त ॾाढो सुठो। हाणे गुजरात कोई नवीनता करे, बाप दादा दिल्ली वारनि खे बि छा नवीनता करो, बाप दादा दिल्ली वारनि खे बि चयो नवीनता करो। हाणे बाप दादा खे समाचार मिलियो त हाणे युथ विदेश मिली करे जो आरंभ कयो, उन जी रिज़ल्ट सुठी आहे। हाणे त इन्वेंशन शुरू कई आहे, लेकिन भारत या विदेश ॿिन्हिनि खे मिली करे ॿियो बि कमाल करे सघंदा आहिनि। हाणे त आरंभ कयो, लेकिन दिल्ली वारनि हिमत सुठी रखी, शुरू कयो आयो आहे। हाणे विश्व में इहे फैलजी वञे त विश्व ऐं देश मिली करे हिकु ब्रह्मण परिवार ठाहिनि, ऐं विश्व जे अॻियां विश्व खे बि हिकु ठाहिनि। शुरू त थियो आहे न, हाणे मुस्लिम माण्हू बि अॻियां त वधनि था, लेकिन हाणे अहिड़ो वॾो प्रोग्राम ठाहियो जंहिंमें मुख्य देश था अचनि ऐं विश्व में इहे प्रसिद्ध थिए। सभु हिकु पिता जा ॿार आपस में भाउ भेण आहिनि। ब्रदरहुड मिस सिस्टरहुड, इहा आवाज़ फैलंदो रहे। हिकु इहे स्टेज ते सभु तरफ़ जा माण्हुनि जो विशेष अनुभव हुजे। प्लान त ठाहियो था हाणे हाणे बेहद में वञो था। सभिनि खे मालूम थिए कि हिकु गॉड जी फैमिली आहे, इहे प्रसिद्ध आहे। बाक़ी त सभिनि जो बि ईंदा आहिनि, सेवा बि करनि था, स्व पुरुषार्थ बि करनि था, ऐं गॉडली कार्य आहे, इहे दुनिया जे लाइ प्रसिद्ध थी वञनि। हिकु फैमिली आहे। चारो अॼु ॿारनि खे बाप दादा हाणे मुबारक था ॾियनि, हर ॾींहुं हर घंटे अॻियां वधण जी मुबारक। समय तव्हांजो इंतज़ारु थो करे, तव्हां समय जो इंतज़ारु न करो। तव्हां समय खे जेतिरो समीप लाइणु चाहियो समाप्ति जो, ओतिरो समाप्ति खे समीप लाहे सघंदा आहियो। समय अचण ते तयारु थियणु, इहे तव्हां ब्रह्मणनि जो संकल्प न, तव्हां समय खे समीप लाहियो। मतिलबु तव्हां हमेशह एवर रेडी रहो। समय बाप खे चईंदो आहे, हाणे ब्रह्मण आत्मायूं मूंखे समय खे समीप लाइनि। प्रकृति बि बाप खे चईंदी आहे, हाणे समाप्ति खे समीप लाहियो। त बाप दादा छा जवाबु ॾींदा? समय आयो कि आयो, इहे करो। तव्हांजी तरफ़ सां इहे जवाबु ॾियनि। छा जवाबु ॾियनि? बोलो, छा जवाबु ॾियनि? हाणे समाप्ति खे समीप लाइण अर्थात स्वयं खे संपन्न संपूर्ण ठाहिणु। श्री बाप दादा अकेला न वेंदा, ॿार सहित वेंदा। त डेट फिक्स करिणो आहे, केसि ताईं? कमु त ॾिनो आहे, हाणे आपस में राय करो। बाप दादा जवाबु छा ॾिए प्रकृति खे? प्रकृति ॾाढो परेशान आहे, दुखी आत्मायूं ॾाढो मन में चिल्लाइनि थियूं। मन सां सेवा हाणे ज़्यादा वॾायो कंदा आहिनि, मन सां सेवा, लेकिन
लगातार वधे थी, उहा ॿियो वधायोसि। जी प्रकृति ऐं दुखी आत्मायूं बाप वटि ईंदियूं चिलाईंदियूं आहिनि त तव्हां उन्हनि खे कुझु शांती या सुख जी अनुभूति करायो। उहे हिकु सेकेंड जी शांति बि चाहींदा आहिनि। थोरी शांती ॾियो। जीअं बुख हूंदो आहे न, त सम्झो आहे कि कुझु मिली वञे, थोरो बि मिली वञे। त हाणे मनस सेवा खे वधायो। वाचा जी त हले ई थी। बाप दादा ख़ुशि आहिनि। अच्छा, बाप दादा होमवर्क ॾिनई, उहो यादि रखिणो आहे, रखाइणो। अच्छा, बाप दादा जे दिलि तकनीशीन ॿारनि खे विश्व कल्याण जे कर्तव्य में सदा अॻियां वधण वारे बाप दादा दृष्टि ॾींदे उहे दिलि जो यादि प्यार ऐं मुबारक ॾियनि था। हर हिकु ॿार दूर वेठे बि सम्मुख अनुभव करनि था। बाप दादा सभी ॿारनि खे दिलि में समाईंदे हुए सभी ॿारनि सां नमस्ते नमस्ते करनि था। वरदाना स्नेह और स्वर शक्ति रूप जे बैलेंस द्वारा सेवा करण वारा सफलता मुहूर्त ठहो। जीअं हिकु अख में बाप जो स्नेह, ॿी अख में बाप द्वारा मिलियो उहो कर्तव्य सदा स्मृति में रहंदो आहे। हीअं स्नेही मुहूर्त सां गॾु गॾु हाणे शक्ति स्वरूप बि ठहो। स्नेह सां गॾु गॾु शब्दनि में अहिड़ो जौहर हुजे जो कंहिंजो बि हृदय विदीवरण करे छॾे। जीअं मां ॿारनि खे कहिड़े बि शब्दनि में शिक्षा ॾींदी आहे त मां जे स्नेह कारण उहे शब्द तेज व कड़वा महसूस न थींदा आहिनि। ईअं ई ज्ञान जी जो सत्य ॻाल्हियूं आहिनि उनखे स्पष्ट शब्दनि में चओ, लेकिन शब्दनि में स्नेह समायल हुजे त सफलता मुहूर्त थी वेंदो। स्लोगन आहे, सर्वशक्तिवान बाप खे साथी ठाहे छॾियो त पश्चाताप सां छुटिजी वेंदो। अव्यक्त इशारो, जीअं सूर्य जी किरणियूं फैलदियूं आहिनि वैसे मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते शक्तियों विशेषता रूपी किरणियूं चारों ओर फैलदी अनुभव करो। हिन लाइ मां मास्टर सर्वशक्तिवान विघ्न विनाशक आत्मा आहियां। हिन ऊचे सुमान जी स्मृति जी सीट ते स्थित थी योग खे ज्वाला रूप ठाहियो त कोई बि विघ्न साम्हूं ताईं बि न अची सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।